अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आहियां मंज़र अज़ीज़। सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। पीटीआई चेयरमैन इमरान खान 5 मई ते इस्लामाबाद ना लॉन्ग मार्च जो ऐलान करे छॾियो। हुकूमत खां असेंबली टोड़ण ऐं चूंडूं कराइण जी तारीख़ घुरी वरिती। सदस्य चवण आहे त मुल्की ख़ुद मुख्तारी लाइ जेतिरा ॾींहं इस्लामाबाद में रहणो पियो रहंदा, हू जान जी कुर्बानी ॾियण लाइ बि तयारु आहे। फौज खे चवे थो त न्यूट्रल रहे। पीटीआई हुकूमत किराइण लाइ अमरीका साज़िश कई। इहा संदसि ख़िलाफ़ न पर पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश हुई। बदकिस्मती सां हू अमरीकी साज़िश खे रोके न सघिया। पैसा ॾेई ज़मीर फरोशनि खे ख़रीद कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त इमरान न्याज़ी जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता मुल्क में घरू वेड़ कराइण चाहे थो, इहा संदसि भुल आहे। क़ौम संदसि इहा साज़िश नाकाम बणाए छॾींदी। हीअ क़ौम इमरान न्याज़ी खे माफ़ न कंदी। संदसि ॻिची में क़ौम जा हथ हूंदा। इमरान न्याज़ी क़ौम खे इख़लाक़ी तौर ते तबाह करे छॾियो आहे। इत्तेहादीन फ़ैसिलो कयो त कंहिंखे बि इस्लामाबाद में दाख़िल थियण न ॾिनो वेंदो। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान खान डफेड़ पैदा करण जी कोशिश कई त सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। इमरान खान जो मुल्क दुश्मन एजेंडा आहे ऐं हू मुल्क में अफ़रा तफ़री पैदा करण चाहे थो। श्री मज़ारी जी गिरफ़्तारी न थियण घुरिजे हा। मरियम नवाज़ जी गिरफ़्तारी जो तरीक़ेकार बि ग़लत हो। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त फितनू ॿीहर कंध खणण जी कोशिश करे रहियो आहे, पर खेनि पाकिस्तान खे तरक्की जे रस्ते ते वापसि आणणो आहे। इमरान खान जी हुकूमत पाकिस्तान खे तबाही जे वर चाढ़े छॾियो। मुल्क खे ॿीहर तरक्की जे रस्ते ते आंदो वेंदो। सूद समावारी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त लॉन्ग मार्च खे मुंहुं ॾियण लाइ मुशावरत कंदासीं। इमरान खान हुकूमत में हो त चूंडूं छो न करायूं। चूंडूं कराइण जो इख्तियार सिर्फ़ हुकूमत वटि आहे। मुल्क अंदरि कंहिंखे बि अनारकी पखेड़ण जी इजाज़त न ॾींदासीं। यकराय फ़ैसिलो आहे त हुकूमत आइनी मुद्दो पूरो कंदी। जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त पीटीआई जे लॉन्ग मार्च जी का अहमियत न आहे। पहिरियां बि मीडिया इमरान खान जो दिमाग़ ख़राब कयो, हाणे वरी मीडिया इमरान खान जो दिमाग़ ख़राब करे रही आहे। तहरीक इंसाफ़ हुकूमत जो 4 वरनि जो गंद खणण लाइ केतिराई साल घुर्बल आहिनि। पीपुल्स पार्टी चूंडुनि जी तारीख़ जे ऐलान वारे इमरान खान जे मुतालबे खे इलेक्शन कमीशन ते दबाव विझण बराबरि करार ॾेई छॾियो। पीपी जी नायब सदर श्री रहमान जो चवणु आहे त असेंबली इमरान खान जी मर्ज़ी ऐं मुतालबे ते न टोड़ी वेंदी। इमरान खान पंहिंजनि कारकुननि खे मार्च जो न डफेड़ जो सॾु ॾिनो आहे। हू इदारनि खे 2014 वांगुरु ब्लैकमेल करे रहियो आहे। कंहिंखे बि पाक चीन दोस्ती खे नुक़सान पहुचाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी चीनी परॾेही वज़ीर वांग ज़ी सां मुलाक़ात। संदसि चवणु आहे त पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती वक़्त सां गॾु सघारी थी रही आहे ऐं हर ॾुखे वक़्त में चीन जी भरपूर सहकार ते हू चीन जा थोरा मञनि था। पाकिस्तान चीनी शहरनि ते थियल दहशतगर्द हमलनि जी मज़म्मत करे थो ऐं चीनी शहरनि ते हमलो कंदड़नि खे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। पाकिस्तान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। सीपेक मंसूबे ते कम कंदड़ चीनी शहरनि जी सिक्योरिटी खे यकीनी बनाए पियो वञे। भारत वाधारियल कश्मीर में मुसलमान अक्सरियत खे अक़लियत में तब्दील करण जूं कोशिशूं करे रहियो आहे।
पंजाब असेंबली के इजलास में स्पीकर चौधरी परवेज इलाही खिलाफ बेएतमादी रिथ रद्द। इजलास कुछ मिनटन की कार्रवाई का 6 जून ताईं मुलतवी। पैनल ऑफ चेयरमैन बेएतमादी रिथ पेश करने रिथ आनीदर समीउल्लाह खान जो नालो हर सड़ियो पर मेंबर ऐवान में मौजूद न हो तय करे स्पीकर खिलाफ बेएतमादी रिथ उकलाई वही। मुस्लिम लीग नून पंजाब असेंबली के स्पीकर खिलाफ बीहर बेएतमादी रिथ जमा कराए छी। पंजाब असेंबली के इजलास में सिक्योरिटी जा इंतहाई सख्त इंतजाम किया विया। पुलिस की गड़ी नफरी मुकर्रर कई वही। असेंबली के मुलाजमन के ऐवान के अहाते में दाखिल थियण खां रोकियो वियो हो। बिन्ही पी पुट ते घबराहट तारी थी वही है। पंजाब असेंबली के स्पीकर परवेज इलाही चयो आहे त रुगो हिक धिक्को बियो आहे त ही माण्हू फारिग थी वेंदा। हिननि जो किताब पूरो थी चुको आहे। बागी मेंबर कैफ़े किरदार ताईं पहुची विया आहिनि। सदन नंबर्स वधी रहिया आहिनि। पंजाब असेंबली जा दरवाजा पंजाब पुलिस जरिए बंद किया विया। गेट बंद करण पहिरीं किस्त आहे, ॿी किस्त अचण वारी आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त हीअ नवाज़ शरीफ खे छो नथा घुराइनि। हिननि खे ख़बर आहे त हुकूमत वञी रही आहे। नवाज़ शरीफ अवाम में अचे, अवाम सियासी हशर कंदी। भाड़े जो कातिल खेस क़त्ल ऐं मुल्क में ॾफेड़ फैलाइण चाहे थो। पंजाब के नए गवर्नर की मुकर्ररी बाबत वजीर आजम बी समरी भी सदर आरिफ अलवी के मोकले छी। वजीर आजम शहबाज शरीफ पारा मोकलियल समरी में बलीगुर रहमान के गवर्नर पंजाब मुकर्रर करण की सिफारिश की वही। शहबाज शरीफ जो चवण है पंजाब के गवर्नर के उहदे लाइ बलीगुर रहमान मुनासिब है। जरियन मूजिब सदर 31 मई ताईं गवर्नर की मुकर्ररी की तौसीक जो पाबंद है। वफाकी सरकार सिंध और बलोचिस्तान में पानी की खोट जो एतराफ़ करे वरतो। पानी मामलन वाले वफाकी वजीर खुर्शीद शाह चयो आहे त हू तस्लीम कन था त सिंध और बलोचिस्तान पानी की खोट के मुंह ॾेई रहिया आहिनि। तौसा और गुड्डू बैराज की विच में 20,000 क्यूसिक पानी घट थी वियो आहे। आला सतही कमीशन तौसा और गुड्डू बैराज जो दौरो करे पानी की सूरत-हाल जो जायजो वरतो। सख्त गर्मी के करे तौसा वट 10 खां 12,000 क्यूसिक पानी ज़ाया थी सके तो। बाकी 8,000 क्यूसिक पानी केॾां वियो इहो ॾिसणो पवंदो। सिंध सरकार सूबे में पानी खोट ते ॻणती ज़ाहिर करे छड़ी। सूद सभा वाले सूबाई वजीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त इस्सा 91 जे पानी ठाह ते अमल कराइण में नाकाम वही आहे। टे रुखी फार्मूले जो को भी कानूनी हैसियत न है। कोटड़ी बैराज ते 72% पानी खोट आहे। पानी की खोट खिलाफ सजी सिंध सरापा एहतजाज। मुख्तलिफ शहरन में एहतजाजी मुजाहरा और धरना। ट्रांसपोर्ट वाले सूबाई वजीर शर्जील इनाम मेमन जो BRT ऑरेंज लाइन जो दौरो। सूबाई वजीर बस डिपो स्टेशन समेत बस कॉरिडोर ते जारी तरक्याती कमन की रफ्तार जो जायजो वरतो। शर्जील मेमन लागापियल अमलदारन के हिदायत कई त हर सूरत में 3 मई ताईं ऑरेंज लाइन जो कम मुकम्मल कयो वञे। का भी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। बदीन आई भरपासे गैस्ट्रो शिद्दत इख्तियार करे वही। गोठ सोबो कोली में मस्जिद में मुख्तला पीसन औरत बाड़ी फोत। केतराई बार आई औरतू गैस्ट्रो में मुबतल। कंबर बरसा कारे के इल्जाम फायरिंग नौजवान कत्ल सदस मासूम भा जख्मी। गोट बहारो चाडो में हथियार बदन औताक ते वेठल आसिफ चाडो मथा फायरिंग कर ॾिनी। इल्जाम हेठायल नौजवान कत्ल सनस मासूम भा गोली लगन सबब जख्मी थी पियो। वाक़े बैदि मक़तूल जो लाश ऐं जख्मी अस्पताल मुंतक़िल।
कारूशा बरसात संगावती तकरार ता नौजवान कतुल गोठ वरियाम पवर में मोहम्मद मिठल पवर के गोलियों हणी कतुल कयो वियो। वाक़े बैदि मक़तूल जो मर्द अस्पताल मुंतक़िल। खैरपुर नाथन शाह ताल के अस्पताल में बिन मुलाजमन में झेड़े दौरान फायरिंग में जख्मी थियल मुलाजिम लाड़काने नियदे फोत। झेड़े दौरान फायरिंग में अस्पताल जो पटे वालो मोहम्मद सादिक डुगियो जख्मी थी पियो हो। मक़तूल जो लाश पोस्टमार्टम बैदि वारसन हवाले। फुलजी स्टेशन से गोठ पुराणू देरोवासी ब पोरियत कराची जे मवाश गोठ में घर अंदर पानी की टाकी साफ करण दौरान साफ उसाट चढ़ सबब फोत। इतला मिलते सदन घरन में कोहराम अची वियो। मदद अली दस्ती ऐं अली जान दस्ती कराची में एक फैक्ट्री में मजदूरी कंदा हुआ। शहदादकोट में गड़ी खैरो रोड ते डाटसन ऐं मोटरसाइकिल में टक्कर 6 वरे जी नींगरी फोत। संदस पी भा जख्मी। हादसे में फिजा जमाली दम ॾेई छॾियो। जख्मी अस्पताल मुंतक़िल। मलीर जे इलाइक़े उमर मारवी गोठ में हफ़्तो अॻु जिनसी ॾाहे बैदि गलो कपे बेदर्दी सां क़तल कयल 70 वरे जो नीगर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। मक़तूल शाकिर सेठार जे वारसनि ऐं स्कूली ॿारनि उमर मारवी गोठ खां मलीर प्रेस क्लब ताईं रैली कढी नारेबाज़ी कई। मुलविस जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार करण जो मुतालबो। आई कुंभ बरसा गोठ अता मोहम्मद भंबरोवासी पुलिस एहलकार जो बिरादरी के बासरन ऐं पंहिंजे पटे भाई की नाजायज़िन खिलाफ एहतजाज। पार्ट साड़ण की कोशिश। पुलिस केस बचाए वरतो। शाहनवाज भंबरो जो चवण है तो बिरादरी जा बासर सदस्य जमीन ते कब्जो करे रहा आहिनि। घर मथा हमलो कयो वियो। कुंभ